त कोर्ट में असां मौजूदु हुआसीं। अल्हम्दुलिल्लाह केस में प्रोग्रेस थी। असांजो जेको सेकंड विटनेस आहे उनका क्रॉस एग्ज़ामिनेशन हले थी। कोर्ट जी तरफ़ खां शेड्यूल फ्रेम कयो विया। उन शेड्यूल जे मुताबिक़ कल्ह बि तारीख़ रखियल हुई, अॼु बि तारीख़ रखियल हुई ऐं हाणे जेके गवाहियूं आहिनि उहे रिकॉर्ड थियनि थियूं पियूं। क्रॉस एग्ज़ामिनेशन हले थी पई। नेक्स्ट जेका तारीख़ आहे उहा 13 तारीख़ रखी वई आहे शेड्यूल जे मुताबिक़। अच्छा, इन में अॼु प्रोग्रेस त थी, पर हिकिड़ी ॿी पॉइंट हुई जेका कल्ह एप्लीकेशन ॾिनी वई अक्यूज़ पार्टी जी तरफ़ खां। उहा इहा दरख़्वास्त हुई त जेको असांजो विटनेस आहे उहो जहिड़े तर्ज़ जा जहिड़े तरीक़े जा सवाल लिखाए थो उहे सवाल न लिखाए, उहो ईअं न लिखाए जीअं लिखाए थो पियो। त उन ते असां कानून खणी आयासीं। हुननि खे एतिराज़ु हुयो, असां कानून खणी आयासीं त विटनेस कोई चाइल्ड न आहे, को ॿार न आहे जेको तव्हांजे मुताबिक़ जवाबु ॾींदो। विटनेस ज़ाहिर आहे हर को सम्झे थो, कानून आहे इहो त जेके गवाह आहिनि उहा गवाही ॾींदा जेका हुननि अखियुनि सां ॾिठो आहे, हू हक़ जी गवाही ॾींदा। असल में ॻाल्हि इहा आहे त हीअ हाणे विटनेसिस खे टोड़े न सघिया आहिनि त हीअ हर क़िस्म जा हरबा हलाइनि था त जीअं किथे मुंझाए सघूं, किथे ॻाल्हि मटाए सघूं, पर हक़ जी जेका गवाही हूंदी आहे हक़ हक़ हूंदो आहे, नाहक नाहक हूंदो आहे। सो असां बीठा आहियूं अल्लाह जी ज़ात ते, अदलिया ते उमेदु रखी करे। नेक्स्ट जेका तारीख़ आहे 13 ते इंशाल्लाह ईंदासीं, परसूं कंदासीं। इन ई उमेद सां अचूं था त जल्द अज जल्द इंसाफ़ थींदो। असां त उमेदु रखूं था। ॾिसो, ऑनरेबल मॉडल कोर्ट में केस हले थो ऐं मॉडल कोर्ट कानून जे मुताबिक़ त 3 या 6 महीननि में केस फाइनल थियणु घुरिजे, पर हिते टाइम इलाही लॻी वियो। डिलेइंग टैक्टिक्स अक्यूज़ पार्टी तरफ़ खां यूज़ थियनि था पिया, जेके असां हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट ताईं विया आहियूं ऐं बार बार ऑर्डर्स आहिनि त केस जल्दी उकलायो वञे, पर पोइ बि असां ऑनरेबल कोर्ट खे मान ॾेई करे इन कंटेम्प्ट जे ख़िलाफ़ बि नथा वञूं ऐं न ई वेंदासीं, छो त असां चाहियूं था त असांजो केस डिसाइड थिए। असां हाणे जॾहिं छो त शेड्यूल ठही वियो आहे, अगरि जेकॾहिं अञा बि कंटेम्प्ट कई वेंदी त असांखे ज़ाहिर ॿिया बि रस्ता आहिनि। सो असां उमेदु रखूं था हिन ई अदालत मां त असांजो इनशाला हिते ई इंसाफ़ थींदो। अक्यूज़ पार्टी असल में जेको केस मुंझाइणु चाहे थी, हू भॼणु चाहिनि था। डिलेइंग टैक्टिक्स जहिड़े तरीक़े सां हू यूज़ कनि था, कान का पॉइंट खणी था अचनि त जीअं बहस अॻिते न हली सघे, त ही हिननि जा हरबा हिननि खे ॿुधाइणु चाहियूं था त इनशाला तव्हांजा सभई नाकाम थींदा। छो त कानून अदलिया अदालतूं आहिनि ई इंसाफ़ करण जे लाइ, ऐं हिते हक़ जे लाइ अचूं था, इनशाला हक़ वठंदासीं।